किप्रो में खबर इंदालो त किप्रो में हर साल जी इन साल बवामी न्यूज़ HD पारा बिनी जानन जे सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी मुनासिबत से शान मुस्तफ़ा 2022 सीजन 2 क्विज कॉम्पिटिशन मुकाबला कराया वया। शान मुस्तफ़ा क्विज कॉम्पिटिशन मुकाबलन में किप्रो में बेराड़ी जी 18 का वधिक गवर्नमेंट ऐं प्राइवेट स्कूलन जे में रोशनतारा हाई स्कूल, रॉयल पब्लिक स्कूल, डायमंड पब्लिक स्कूल लुणकान, शाइन पब्लिक स्कूल अतुंगो, इकरा पब्लिक स्कूल, डिसेंट पब्लिक स्कूल, नेशनल पब्लिक स्कूल, एगल हाउस इंग्लिश ग्रामर स्कूल, अनमोल पब्लिक स्कूल, मेंटोर पब्लिक स्कूल जी शागिर्दन ऐं शागिर्दियाणन में आर्ट गैलरी जो मुकाबलो करायो वयो। तस्वीर मोहम्मद अरबी दी रब आप बना के लुटिया गया। तस्वीर मोहम्मद वासल्लेला वाह वाह वासल्लेला वाह सल्लेला वाह वाह वासल्लेला। सोने दी सोनी सूरत ते एक छाती पाके लुटिया गया। तस्वीर मोहम्मद वासल्लेला। मुख्तलिफ स्कूल के बारन पारा आर्ट गैलरी जी मुकाबलन में बेहतरीन रंगन से खूबसूरत इस्लामी आर्ट गैलरियों ठायूं ऐं आयल पंडाल में मौजूद मानुन के पेंजू पेंजू खूबसूरत इस्लामी आर्ट गैलरियों दिखारियों वयूं ऐं आयल मेहमानन का खूब दाद हासिल कयो। आर्ट गैलरी में पहली पोजीशन एरम कुंबर शाइन पब्लिक स्कूल अतुंगो, बी पोजीशन इनशा इब्राहिम ईगल हाउस इंग्लिश ग्रामर स्कूल किप्रो, टी पोजीशन रमेशा मेंटोर पब्लिक स्कूल किप्रो हासिल कई। जने त जजेस जा फर्ज सरंजाम मोहम्मद इकबाल बेलम, रशीद अहमद शेख, अब्दुल रहीम मलिक दिनाउन मौके ते अवामी न्यूज़ HD पारा पोजीशन माणींदड़न समेत हाराईंदड़न शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि में ट्रॉफियूं, कैश इनाम, मेडल, सर्टिफिकेट, कुरान शरीफ जे तोहफ़न समेत ॿियनि इनामनि सां नवाज़ियो वियो। प्रोग्राम में आयल मेहमाननि पारां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे इनाम ॾियारिया विया। प्रोग्राम जी कंपेयरिंग सिदरा फैज़ कुंबर ऐं एम जुमन कुंबर कयूं। प्रोग्राम में सियासी समाजी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हेड मास्टरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। अवामी न्यूज़ पारा हर साल जियां शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन जे प्रोग्राम थींदा आहिनि, सच पुछो तो हिन साल सीज़न 2022 जो शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन जो प्रोग्राम थियो आहे। खिपरो तलके जे 20 स्कूलनि ऐं उनजे 72 टीमनि वॾे जोश सां हिसो वरितो आहे। ज़ारी तरह 6 टीमुनि जा पाण मुक़ाबला कराया विया। पहिरीं रबी अवल खां वठी 12 रबी अवल ताईं स्टूडियो मंझि इंडोर अंदरि उतां जे कैमरामैन, उतां जे एडिटरनि, उतां जे CEO तरफ़ां वॾी महिनत कश करे 10,000 सुवाल तैयार करे कंप्यूटर कंपोज़ करे स्टूडियो में लाजवाब स्टूडियो खे सिंगारे वियो। ख़ूबसूरत ऐं ॿारनि मुख़्तलिफ़ स्कूलनि ॿारनि ज़बरदस्त मुक़ाबला कया, जंहिंजे फाइनली पुॼाणी अॼु शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन हवाले सां खिपरो जो हिकु वॾो स्कूल जेको आहे तइलीमी इदारो हुन में कई, जंहिंमें खिपरो जो तक़रीबन तव्हां ॾिठो हज़ारे माण्हू सभु पर हज़ारे माण्हू लेडीज़ जो वॾो इज्तिमा हो, नंढा ॿार हुआ, मुख़्तलिफ़ स्कूल जा ॿारड़ा हुआ, वालदीन हुआ, शागिर्द हुआ, उस्ताद हुआ ऐं मुख़्तलिफ़ मक्त फ़िक्र जे माण्हुनि पाण वरी शिरकत कई आहे। वॾे शौक़ ऐं जज़्बे सां हुन ॿारनि बाक़ाइदे मुक़ाबिलो कयो। ॿारनि नात जा मुक़ाबिला कया, ॿार तकरीरनि जा मुक़ाबिला कया, ॿारनि आर्ट गैलरी जेका इस्लामी जेका आहे उनमें ज़बरदस्त मुक़ाबिला कया। उनमें पहिरीं ॿी टी पोजीशन जिन ॿारनि माणी उनखे ख़ूबसूरत इनामनि खां नवाज़ो वियो। उनखां पोइ सुवालनि जो वॾा मुक़ाबिलो जेको फाइनल थियो उनमें 2 टीमूं हुयूं, उनमें हिकिड़ी टीम बि ज़बरदस्त मुक़ाबिलो कयो ऐं उहा टीम जेका आहे कामयाबु थी ऐं ॿी टीम विनर थी। असां चाहियूं था अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके आहिनि क्विज़ कॉम्पिटिशन जा जोश जज़्बे सां ॿिनि इदारनि करणु खपनि, ॿिनि स्कूलनि करणु खपनि। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके अवामी न्यूज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंदी रहंदी त खिपरे जे माण्हुनि में लिकियलु टैलेंट जेको आहे उहो ज़ाहिर थींदो ऐं माण्हुनि में जिस्तजू जाखोड़ पढ़ण में लगन ऐं कोशिश पैदा थींदी। असां चाहियूं था अहिड़े क़िस्म जा खिपर जो पवित्र इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा त यकीनन सच पुछो त खिपरो कंहिं टैलेंट खां घटि न आहे। इल्म जे हवाले सां, अदब जे हवाले सां हिते वॾा वॾा नाला पैदा थिया आहिनि। उहे तॾहिं थिया आहिनि जो महिनत ऐं जफ़ाकशाही माण्हू पैदा थिया। अचो त पाण गॾिजी अॼोके ॾींहं ते इहो वचन करियूं त अवामी न्यूज़ तरफ़ां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करण ते अचो, तुंहिंजा हथ मज़बूत करियूं जीअं अॻिते पाण कंहिं रिज़ल्ट ते मंज़िल ते पहुची सघूं। तमामु ज़बरदस्त अवांखे जस हुजे अवामी न्यूज़ HD न्यूज़ ऑफिस जी पूरी टीम के तमामु बहितरीनु प्रोग्राम रखियो। शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन जो ॿियो प्रोग्राम जेको रखियो इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे, जंहिंजो एतिरी स्कूलनि मां ॿारनि कॉम्पिटिशन कई जंहिंमें तमामु हिकिड़ो माना टैलेंट उभरजी आयो आहे। मज़हबी मालूमात भी तमाम वधे भी बारन में अड़ा प्रोग्राम सरकारी लेवल ते थियण खपन। सही तमाम बेहतरीन अवां जो शान मुस्तफ़ा HD न्यूज़ वारन जो हायर कयो है या अरेंज कयो है, इन में जो असांखे तमाम बेहतरीन फ़ायदो थियो। असांजा जेके मासूम मासूम ॿार आहिनि उहे दीन सां परे हटंदा पिया वञनि, जेके दीन सां नंढा नंढा जेके क्वेश्चन यादि कनि पिया, इन्हनि जी दिलि में पंहिंजे रसूलुल्लाह जे लाइ हिकु मोहबत पैदा थी आहे
ऐं हुन सां गॾोगॾु जेके स्कूल्स आहिनि उन्हनि में इहा शऊर जी हिकिड़ी छा चइजे उभार पैदा थिए थो त हिकिड़ी जॻह ते गॾिजी कमु कजे, जंहिंमें इहो बि फ़ाइदो आहे त कुझु ॿारनि जी शऊर वाधारो थिए थो ऐं कुझु उस्ताद वग़ैरह जेके आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो जर्नल या जुस्तजू पैदा थिए थी ताकि अहिड़ा प्रोग्राम थियनि जंहिंमें पार्टिसिपेट कनि। इस हवाले से मैं ये कहना चाहूँगा कि ये अब्दुल रज़ाक भाई ने एक बहुत ज़बरदस्त किस्म का प्रोग्राम जो है अरेंज किया है, जिसमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश के बारे में बच्चों ने सवालात के जो क्विज़ कंपटीशन रखा, उसके अलावा नात हमद और जो है तकरीर वगैरह। मेरे ख्याल में हमारे इलाके में एक बेहतरीन प्रोग्राम उन्होंने अरेंज किया है। माशाल्लाह सां शान मुस्तफ़ा जो क्विज़ कॉम्पिटिशन सीज़न 2 जो शुरू थियो है या जो आखिरी प्रोग्राम है, अहिड़ा प्रोग्राम कराइण घुरजनि। इन प्रोग्रामनि में जो है मालूमात में जाम इजाफो थींदो है ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी है। अवामी न्यूज़ की तरफ से शान मुस्तफ़ा प्रोग्राम बहुत अच्छा हुआ है। यहाँ से हमें बहुत उन्होंने हमें सवालात पूछा और उनसे हमें बहुत सारे दीन के मालूमात हासिल हुई और हमें बहुत अच्छा लगा। ये वक्त हम बहुत ज़्यादा याद करेंगे कि किस तरीके से हम आते थे और किस तरीके से वो हमारी इज्जत हौसला अफजाई करते थे, किस तरीके से वो हमारे से सवाल जवाब पूछते थे। अवामी न्यूज़ जी जानिब खां जेको प्रोग्राम थियो आहे तमामु ॾाढो सुठो थियो आहे। खिप्रो में इहो फर्स्ट टाइम प्रोग्राम अहिड़ा थियो आहे जंहिंमें लेडीज़ ऐं जेंट्स गॾु आहिनि। आउं चाहींदसि त अहिड़ा ॿिया बि प्रोग्राम थियनि जीअं असां में ऐं असांजी अवाम में अवेयरनेस अचे। ये ॾाढो सुठो प्रोग्राम थियो, मूंखे मेडल मिलियो। ॾाढो किस्म जो वॾो सुठो प्रोग्राम। अवामी न्यूज़ जी तरफ़ां शान मुस्तफ़ा क्विज़ कॉम्पिटिशन तमामु भलो थियो। असांखे जाम ॼाण मिली है, ये हमेशा थींदा रहनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।